दुनिया में 196 मुल्क आहिनि जंहिंमां 25 तमामु घणा अमीर आहिनि। जेकॾहिं सरासरी ॾिसजे त अमीर मुल्क जो हिकु माण्हू साल में 1 करोड़ रुपया कमाए थो। उहे मुल्क ही आहिनि। जेकी 16 मुल्क तमामु घणा ग़रीब आहिनि उहे ही आहिनि। जिते जा माण्हू साल में 1 लख रुपया या हिकु ॾींहं में सिर्फ़ु 300 रुपया कमाईंदा आहिनि। दुनिया जा सभु मुल्क तरक़ी करे रहिया आहिनि, पर ग़रीब मुल्क तमामु आहिस्ते तरक़ी कनि पिया। जेकॾहिं ज़िम्बाब्वे जो मिसाल वठिजे, जेतिरो आहिस्ते ज़िम्बाब्वे तरक़ी करे पियो, उन हिसाब सां ज़िम्बाब्वे वञी 2722 में अमीर मुल्क थींदो। अचो त सम्झूं कि मुल्क अमीर त के ग़रीब छो आहिनि। ग़रीब ऐं अमीर मुल्कनि जे विच में कहिड़ी ॻाल्हि मुख़्तलिफ़ आहे? बुनियादी तरह 3 मुख्य सबब आहिनि जंहिंसां को मुल्क अमीर थींदो आहे या वरी ग़रीब। पहिरियों सबब कंहिं मुल्क जा इदारा आहिनि। अमीर मुल्कनि वटि मज़बूत इदारा, जॾहिं त ग़रीब मुल्कनि वटि कमज़ोर इदारा हूंदा आहिनि। कमज़ोर इदारनि सबबि गुरबत ऐं करप्शन में वाध अचे थी। अमीर मुल्कनि जे मज़बूत इदारनि सबबि उते करप्शन घटि थींदी आहे ऐं ग़रीब मुल्क इदारा न हुअण सबबि वधीक करप्ट थी वेंदा आहिनि। जॾहिं करप्शन वधी वञे त हुकूमतूं टैक्स वसूल न करे सघंदियूं आहिनि। नतीजे में इदारा वेतर कमज़ोर थी वेंदा आहिनि। दुनिया जे ग़रीब 20 मुल्कनि जा पैसा हुकुमरान इदारनि ते ख़र्च करण बजाए ऑफशोर कंपनियुनि में मुंतक़िल करे छॾींदा आहिनि, जंहिं सबबि पुलिस, तालीम, सिहत ऐं ट्रांसपोर्ट जहिड़नि मुख्य शोबनि में ख़र्च न कयो वेंदो आहे। ग़रीब मुल्कनि जे माण्हुनि में क़बीलाई सोच हावी हुजे थी। अमीर मुल्कनि में नौकरी उनखे ॾिनी वेंदी आहे जेको अहल हुजे, पर ग़रीब मुल्कनि में क़बीलाई सोच सबबि अहल माण्हुनि खे नौकरियुनि खां परे रखी सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान मां माण्हू भर्ती कया वेंदा आहिनि, जेकी अक्सर नाअहल हूंदा आहिनि। उन करे ग़रीब मुल्क पंहिंजे अहल माण्हुनि जी अहलियत मां को लाभ न पिराए सघंदा आहिनि। ॿियो सबबु जंहिंजे करे मुल्क अमीर या ग़रीब थींदा आहिनि उहो आहे सकाफ़त या अक़ीदा। माहिरनि मुताबिक़ कंहिं मुल्क में जेतिरा घटि अक़ीदत परस्त हूंदा, उहो मुल्क वधीक तेज़ीअ सां तरक़ी कंदो आहे। दुनिया जे 19 अमीर मुल्कनि जे 70% माण्हुनि मुताबिक़ मज़हब ऐं अक़ीदा उन्हनि लाइ अहमियत नथा रखनि। नक्शे में पाकिस्तान समेत दुनिया जा उहे ग़रीब मुल्क शामिल आहिनि जिन में अक़ीदत परस्त ऐं मज़हबी ख़्यालनि जा माण्हू रहंदा आहिनि। आख़िर मज़हबी ख़्याल ऐं अक़ीदा मुल्कनि खे कीअं ग़रीब कंदा आहिनि? मज़हब मुताबिक़ ही दुनिया फ़ानी आहे जंहिंखे सुधारण जी ज़रूरत न आहे। जीअं आहे तीअं ठीकु आहे ऐं आख़िरत बाबति सोचींदा आहिनि। जॾहिं त अमीर मुल्कनि जा माण्हू जीअं त घटि अक़ीदत परस्त आहिनि, उहे अहलियत खे पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ इस्तेमालु कनि था ऐं आख़िरत खे पंहिंजो ज़ाती मसइलो सम्झनि था, न कि मुल्क जे मुस्तक़बिल जो। टियों सबबु जंहिंजे करे मुल्क ग़रीब रहनि था उहो आहे ज़मीनी बीहक। ज़मीनी बीहक जो मसइलो कुदरती आहे। दुनिया जा ग़रीब मुल्क तापेरी ख़ितनि यानी ट्रॉपिकल रीजन में मौजूदु आहिनि। उन्हनि ख़ितनि में गर्मी पद घणे हुजण सबबि उते जे रहाकुनि जी ज़िंदगी इंतिहाई सख़्तु हुजे थी। उते वॾो मसइलो गैर जटरादार ॿूटनि जो हुजे थो, छो त उन्हनि इलाइक़नि में कार्बोहाइड्रेट इंतिहाई घटि हुजे थो। तारीख़ी तौरु मुल्कनि जे पैदावार में पालतू जानवरनि जो वॾो हिसो रहियो आहे, पर अफ्रीका जे तापेरी मुल्कनि में सेट्सी नाले जीत वॾो मसइलो आहे, जंहिंजे ॾंग सबबि पालतू जानवर ॾुबरा ऐं सुस्त थी पवनि था। उन्हनि इलाइक़नि में न सिर्फ़ु जानवर पर इंसान पिणु बीमारीअ जो शिकार रहनि था ऐं हिक ई जाइ ते हिक वक़्त में 5 बीमारियूं उते मौजूदु रहनि थियूं। 16 सेंटीग्रेड उहो जादुई गर्मी पद आहे जंहिं अमीर मुल्कनि खे अमीर बनाइण में हथी ॾिनी आहे। ज़मीनी बीहक आम दरख़्त ते पिणु असर अंदाज़ थींदी आहे, जंहिं सबबि ग़रीब मुल्क हिक ॿिए सां इंतिहाई ख़राब नमूने ॻंढियल हूंदा आहिनि। लैंडलॉक मुल्क बोलेविया ऐं पैराग्वे ॾखण अमेरिका जा ग़रीब मुल्क आहिनि। अफ्रीका में सिर्फ़ु नाइल दरिया जहाज़ रानीअ लाइ इस्तेमालु करे सघिजे थो, पर उन बावजूदि 15 लैंडलॉक मुल्क मौजूदु आहिनि जिन वटि दरियाई या सामूंडी रस्तो न आहे। जिन मां 11 मुल्कनि जे माण्हुनि जी सालियाना उपत $600 यानी 62,000 रुपया आहे। असांजो पाड़ेसरी मुल्क अफ़गानिस्तान पिणु लैंडलॉक मुल्क आहे। तेल या कुदरती वसीला पिणु कंहिं मुल्क जी तरक़ीअत में अहमियत रखनि था। ग़रीब मुल्क वसीलनि सां मालामाल आहिनि। उते जी दौलत मुल्क बजाए हुक्मरान पाण ते ख़र्च कनि था। कांगो मां कोलोटान नाले धातु वॾे तइदाद में मिले थो, जेको दुनिया जे हर मोबाइल में इस्तेमालु थींदो आहे, पर हुक्मरान उन मां मिलंदड़ पैसा अवाम ऐं मुल्क ते ख़र्च करण बजाए पाण ते इस्तेमालु कंदा आहिनि।
जेकॾहिं अमीर थियण जो दारोमदार सिर्फ़ टेक्नोलॉजीअ ते हुजे हा त सॼो मुआशिरो उन में भाङे भाईवार हुजे हा। पर ग़रीब मुल्कनि जी अशराफिया पघारदार हथियारबंद ऐं सस्तो लेबर हथ करे मैदनी वसीलनि खे पाण ताईं महदूद कनि था। कांगो मां मिलंदड़ किलोटान खे उते जा बाग़ी पाण लाइ हथियार हासिल करण लाइ इस्तेमालु कनि था, जंहिं सबबु उते जो सॼो समाज तबाही जे वर चढ़ी चुको आहे। आमतौर ते कंहिं मुल्क जी तरक़ीअ में 50% किरदार मज़बूत इदारनि जो ई हुजे थो। 20% अक़ीदनि ऐं सक़ाफ़त खे मुल्की मसइलनि ते तरजीह न ॾियण ऐं 30% किरदार ज़मीनी हालतूं अदा कनि थियूं।